ॾेई शहर में शिया उलमा काउंसिल पारां ईद गदीर जी मुनासिबत सां रैली, अमन जो पैगाम ऐं इसराइली जारियत जी मज़मत। ॾेई शहर जे नवाही ॻोठ बख्शण खान दलवानी खां ईद गदीर जे हवाले सां शिया उलमा काउंसिल पारां रैली जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें दलवानी बिरादरी समेत सरवाण एजाज़ अली शिरकत कई। रैली जी शुरूआत इमाम बारगाह मस्जिद हज़रत अबू ज़र गफ़ारी ॻोठ अला बचायो खोसो खां थी, जिते मुख़्तलिफ़ मुक़र्रीन खिताब कंदे ईद गदीर जी अहमियत ते रोशनी विधी। तक़रीब खे मौलाना सब्ज़ अली चांडियो, सैयद शाहजहान शाह सदर शिया उलमा काउंसिल ऐं अली नकी शाह खिताब कयो। उन्हनि पंहिंजी तक़रीरुनि में इतिहाद, हम आहंगी ऐं अमन जो पैगाम ॾिनो। उन मौक़े ते शिया उलमा काउंसिल यूनिट ॾेई जे सदर अली रज़ा खोसो, तलगाटा नुबागो जे सदर इमरान अली खोसो जी अॻवानी में रैली कढी वई, जेका आरहीं टेल खां थींदे ॾेई शहर जे सोशल मीडिया सेंटर सिंध अॻियां पहुती। उते भॻवाननि खिताब कंदे ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई। मरकज़ी अॻवान साईं सैयद सदर वहदतुल मुस्लिमीन दिलाबदीन सैयद नादिर अली शाह पिणु खिताब कयो। हिन ईरान जे मुसलमाननि जे अक़ीदे खे भेटा पेश कंदे इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। रैली दौरान पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान आर्मी ज़िंदाबाद जा नारा लॻाया विया, जंहिंसां सॼो शहर गूंजी उथियो। हीअ रैली न फ़क़्ति मज़हबी अहमियत जे मुज़ाहिरे तौरु रही, पर आलमी सतह ते इंसानी हक़नि जी हिमायत ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करण जो मिसाल बि बणिजी वई। रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम मुज्तबा खोसो, प्रेस तर्जुमान टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान ऐं सोशल मीडिया सेंटर सिंध।